आयो ऐं तव्हां इस्पताल में दाख़िल हुआ, तव्हांखे अटैक थियो, अटैक जी वजह छा आहे, मसइलो छा आहे असुल? मसइलो असुल में इहो आहे त नाले सूमर वलद भूरो हाजाणो वेठल ॻोठ सचू अबड़े जो आहे। ठीकु आहे, उहो उन जेको सो हिते आचार्य जॾहिं फ़ैसिलो रखायो उन फ़ैसिले जे मुताबिक़ जेके से असांखे जेको सो धमकियूं ॾियारे ऐं चङनि मुड़ुसनि खां असांखे जेको सो दॿराए, मूंखे उन जो दिलि ते असरु थी वियो, दिलि जे असर जे करे मूंखे अटैक थी वियो। अटैक थियण खां पोइ मूंखे छोकिरा खणाए विया हैदराबाद जिते आउं 4 ॾींहं इस्पताल में रहियुसि। 4 ॾींहंनि खां पोइ वरी आउं हिते घरु आयो त आउं पंहिंजी ज़िंदगी ऐं मौत जी कशमकश में इन ई सिलसिले में लॻो पियो आहियां त को आउं अलाह करे मुंहिंजी तबियत ठीकु थिए। जेकॾहिं मिसाल जी ॻाल्हि इन ई ॻाल्हि जे करे मूंखे सदमो रसियो आहे ऐं इन प्लाट जे करे सदमो हिकिड़ो रसियो आहे। सुभाणे मूंखे ख़ुदा न ख़ासिता कुझु बि थियो उन जो जवाबदार सूमर हाजाणो वलद भूरो हाजाणो जेको वेठल ॻोठ सचू अबड़ो ऐं उन जा जेके सरबराह आहिनि उहे थींदा। उन्हनि जे मथां मुंहिंजे खून जी एफ आर काटी वञे। चया भला हू जेको दरख़्वास्तूं कूड़ियूं करे पियो, असुल हू प्लाट आहे कंहिंजो? असुल में उहो प्लाट आहे जेको सो मुंहिंजे मासात गुज़ारे वियो हलियो हाजन मरहूम जो आहे। उन जा छोकिरा आहिनि जेके यतीम आहिनि, ग़रीब आहिनि ऐं हुननि जी को बि पोइ वारी कोन थो करे ऐं हुन जे पासे असर रसूख़ वारा माण्हू जेके आहिनि से हुनखे पुठि भराई करे ऐं इहो प्लाट वठणु चाहिनि था। अच्छा, भला हुन जा जेको प्लाट आहे उन जा कागज़ात वग़ैरह आहिनि तव्हां? उन जी 1991 जी उन्हनि छोकिरनि वटि हा पंहिंजे पीउ जे नाले ते सनद पियल आहे। पर हिन खे प्लाट तव्हां ॾिनो वेहण जे लाइ या छा, कीअं कब्ज़ो कयो? हिन खे वेहण जे लाइ वॾेरे हाशिम मरहूम ऐं अहमद मरहूम वेहण जे लाइ हिन खे ॾिनो। सो बि मुंहिंजनि भाउरनि खे चई करे मिनतूं करे हिन खे वेहण लाइ ॾिनऊं, न त हीउ गाॾे ते पियो शयूं ॿयूं खपाईंदो हो। असां पंहिंजो सम्झी करे हिन खे वेहण ॾिनो। त हाणे हीउ छा दावा कहिड़ी थो करे? हीउ दावा करे थो त इहो प्लाट मुंहिंजो आहे, मूं वटि कागज़ आहिनि ऐं आउं इहो प्लाट विकिणी ॿियनि खे ॾींदुसि। हाणे तव्हांजो मुतालबो छा आहे? असांजो मुतालबो इहो आहे त इहो प्लाट इन्हनि यतीमनि ग़रीबनि जो आहे। इन्हनि खे भले इंक्वायरी कराए, सही माना में इंक्वायरी कराए ऐं जेकॾहिं असांजो उन्हनि यतीमनि जो प्लाट आहे त उन्हनि खे ॾियारे वञो, जेकॾहिं हिन जो प्लाट आहे त हिन खे ॾियारे वञे, भले उन जी इंक्वायरी कई वञे। अच्छा, तव्हां ते भला जेका NCFR वग़ैरह कटराई अथनि छा? जी असां ते कूड़ी दरख़्वास्तूं 2-3 दफ़ा कूड़ियूं दरख़्वास्तूं कराए ऐं जेके से असांखे प्रेशर पियो विझराए। उन जे करे मुंहिंजी तमामु बिल्कुलु तबियत ठीकु कोन्हे का, ऐं मौत ऐं ज़िंदगी जी कशमकश में लॻो पियो आहियां। तव्हांजो मुतालबो इहो आहे जेकॾहिं इंक्वायरी कराई वञे, जेकॾहिं प्लाट हिननि छोकिरनि जो आहे, यतीमनि जो आहे, त उन्हनि खे ॾिनो वञे, ऐं जेकॾहिं उन्हनि जो न आहे, इंक्वायरी खां पोइ जेकॾहिं हुनजो थिए त भले हुनखे ॾिनो वञे, माना कानून इंसाफ़ कयो वञे। असांजो मुतालबो त असां सां ख़ुदा कारण ऐं अलाह खे हाज़िर नाज़िर ॼाणे करे असांजो जेको सो इहो मुतालबो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे।